आस्क मुफ्ती मुजीब रहमान। हाणे पहिरियों सवाल आहे तवाफ़ किथां शुरू कजे। तवाफ़ जेको शुरू कयो वेंदो उहो हिजर असवद खां शुरू कयो वेंदो। ऐं कीअं शुरू कयो वेंदो, हीअं शुरू कयो वेंदो। तवाफ़ तव्हां कहिड़ी बि गेट खां आया हो, तव्हां हाणे ॻोल्हींदव त हिजर असवद कहिड़े पासे आहे। कहिड़ी बि गेट खां तव्हां अंदरि मताफ़ में हेठि लथो न, हाणे तव्हांजी नज़र पवंदी त ॾिसूं हाणे तवाफ़ हिजर असवद किथां आई। हिजर असवद जी साम्हूं साई लाइट लॻल आहे। ऐं साई लाइट तव्हां चौधारी चेक कंदो त साई लाइट नेठि पूरे तवाफ़ में कहिड़ी कुंड खां लॻल आहे। पोइ जंहिं पासे साई लाइट हेतिरी लॻल आहे, एतिरी न आहे बल्कि तमामु वॾी आहे, तव्हांखे परे खां मालूम थी वेंदो इहा साई लाइट आहे। इन साई लाइट जे बिल्कुलु एंड में हिजर असवद आहे। ऐं पहिरियों जेको तव्हां तवाफ़ जो पहिरियों चकर शुरू कंदो, हिजर असवद जे बिल्कुलु साम्हूं थी करे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पंहिंजा हथ मथे करे ऐं पंहिंजे हथनि जी हिन हथेली खे तव्हां चुमंदव, हीअं चुमंदव। चुमी ॾेई करे हाणे तव्हां तवाफ़ जो चकर शुरू कंदव। हाणे इहो बि सुवालु ईंदो साईं, हाणे तवाफ़ जे अंदरि असां पढ़ूं छा? बाबा जेको बि तोखे ज़िक्र अचे थो तूं पढ़ी सघें थो। तोखे अल्लाहु अकबर अचे थो, तोखे ला इलाहा इल्लल्लाह अचे थो, तोखे अल्हम्दुलिल्लाह अचे थो, तोखे सुभान अल्लाह अचे थो, जेको अचे थो ख़ुदा जो तूं ज़िक्र कर, तवाफ़ बि कर। ऐं इन तवाफ़ में जेकॾहिं ज़िक्र करे करे वरी पंहिंजे लाइ दुआ बि घुरी सघे थो। या अल्लाह मूंखे नेक बना, मूंखे मुतक़ी बना, मूंखे परहेज़गार बना, मुंहिंजी औलाद खे नेक बना, मुंहिंजी घरवारी खे नेक बना, मुंहिंजे रिज़्क़ खे कुशादो कर। इहो बि तव्हां दुआ घुरी सघो था। हीउ तवाफ़ शुरू करण जो मसइलो हुयो। अच्छा, तवाफ़ जे दौरान औरत पंहिंजे चेहरे खे खोले या न? औरत जेको पंहिंजे चेहरे खे न खोले, बल्कि हिकिड़ी केप मिलंदी आहे नंढी, उहा औरत केप जीअं जो पाईंदी न, पोइ उनजे मथां उनजे हिजाब वारो पर्दो ईंदो, उनखे जेको आहे लटकाए छॾे। छाजे करे औरत लाइ पर्दो इंतिहाई ज़रूरी आहे। बाक़ी औरत जेको हिते बुरको पाईंदी आहे, जेको बिल्कुलु मुंहं ते हीअं चढ़ियल हूंदो आहे, हीअं त अहिड़ो बुरको न। उनजे बुरके जे आॾो हिकिड़ी टोपी नंढी हूंदी आहे जेकी आॾो भरियल हूंदी आहे, उहा नंढी जीअं जो टोपी पाईंदी मथां उहा ख़ाली हूंदी आहे। टोपी पाई करे पोइ उनजे आॾो पंहिंजी चादर खे जेकी मथे आहिनि उनखे हेठि लाहे छॾींदी। ऐं पोइ औरत जेकी आहे तवाफ़ कंदी, बाक़ी पंहिंजो मुंहुं खोलींदी न। बाक़ी काफ़ी औरतूं खोले करे कनि थियूं, हालांकि उन्हनि जो बि तवाफ़ थी वेंदो, उन्हनि जो बि उमिरो थी वेंदो, पर छा आहे त औरत जो चहिरो ढकियल हुजे त इंतिहाई बहितर आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तवाफ़ जे दौरान अगरि कंहिं औरत खे हेज़ अची वञे त औरत जो उमिरो न थींदो, इहा औरत निकिरी करे पंहिंजे रूम ते हली वञे। पर अॼुकल्ह मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिकिड़ा मेडिसन निकितल आहिनि। जेकॾहिं अगरि कंहिं बि औरत खे उमिरि ते वञिणो आहे त हिकिड़ा क़िस्म जा टेबलेट आहिनि, उहा टेबलेट औरत पाकिस्तान में हिते ई खाईंदी। खाइण खां बाद में उनखे जेके अया में मख़सूस आहिनि न, उहे बंदि थी वेंदा, यानी महीने जे लाइ बंदि थी वेंदा। इन में फ़ाइदो इहो थींदो त जेके औरत खे अया में मख़सूस अचनि पिया न, हाणे उहे बंदि थी विया। हाणे औरत पंहिंजी उमिरो करे सघे थी। जेकॾहिं अगरि उहा औरत न खाईंदी त कहिड़े टाइम बि अया में मख़सूस अची सघंदा। बाक़ी औरत खे जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा तवाफ़ जे दौरान मेंसिस अची विया, औरत उतां ई निकिरी करे पंहिंजे रूम ते हली वञे। इन औरत जो इहो उमिरो जेको आहे अधूरो आहे। जॾहिं मेंसिस कंप्लीट थियनि, इन खां बाद में उमिरो कंदी। छा तवाफ़ जे दौरान हिजर असवद खे चुमी ॾियणु ज़रूरी आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरी न आहे। तवाफ़ कयो था, परे खां इस्तलाम काफ़ी आहे बसि। इहे 7 जेके चकर लॻाईंदव न, पहिरियों चकर तव्हां अल्लाहु अकबर करे शुरू कयो, वरी जीअं जो तव्हां हिजर असवद ते पहुचंदव, वरी तव्हां इस्तलाम कंदव। यानी हिकिड़े क़िस्म जी आहे हिजर असवद खे चुमी ॾियणी आहे। हाणे चुमी जीअं जो असां ॾींदासीं त मुश्किल सां इंतिहाई, पर परे खां बसि हिजर असवद खे हिन 2 हथनि सां इस्तलाम कंदो। ऐं जीअं जो तव्हां तवाफ़ कंदो, सभई माण्हू कंदा, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। यानी अल्हम्दुलिल्लाह एतिरी आसानी आहे। पर पोइ बि ख़बर न हुजे त हिजर असवद जे आम्हूं साम्हूं चकर पूरो थियण ते इस्तलाम, ऐं पोइ हथनि जी हिन तिरनि खे बोसो ॾियणो आहे। बसि इहो काफ़ी आहे। हिजर असवद खे चुमी ॾियणु तवाफ़ में ज़रूरी न आहे। जेकॾहिं मौक़ो मिली वञे त बहितर ॻाल्हि आहे। आबे ज़मज़म जो पाणी बीह पीअणु कीअं आहे? मुस्तहब आहे, सुनत खां साबित आहे। बीह करे जेको आबे ज़मज़म तव्हांखे पाणी मिलियो आहे, इंशाअल्लाह जुमे खां बाद में मथां कंहिं साथियुनि खे असां पीआरियूं। आबे ज़मज़म जो पाणी बीह करे पीअणु मुस्तहब आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। पर जेकॾहिं को वेही थो पीए, कोई बि हर्ज न आहे। छो त उते असां स्टार्टिंग में पाणी बीह करे पीतोसीं, इन खां बाद में जॾहिं माण्हू थकी थो पए त पोइ त वेही थो रहे। वेही पीअण में बि कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तवाफ़ जे दौरान जेकॾहिं अगरि कंहिंजो वुज़ू फासिद थी वञे त उनजे लाइ छा हुकुम आहे? तवाफ़ तव्हां कयो, अचानक
तवाफ़ जे दौरान तव्हां 3 चकर लॻाया, 3 चकर हले पियो, वुज़ू फासे थी वियो, साईं हे मसइलो थी सघे थो। हे जेके मसइला असां नोट कया आहिनि न, मथां कोई साथी चए त छा ज़रूरत आहे त मुजीब रहमान रिकॉर्ड करे पियो, छो त लखनि जी तादाद में जॾहिं माण्हू तवाफ़ थो करे न, त असांखे कहिड़ी ख़बर कंहिंजो वुज़ू बीठो आहे न बीठो आहे, पर माण्हू खे पाण खे ख़बर पवंदी न। भाउ जेकॾहिं अगरि कंहिंखे इन मसइले जी ख़बर न हुजे त उहो बग़ैर वुज़ू खां जेकॾहिं तवाफ़ कंदो उमिरो न थींदो। तवाफ़ जे दौरान जेकॾहिं वुज़ू फासे थी वियो आहे, जंहिं जॻह तां थी वियो आहे, इतां निकिरी वञो वुज़ू करे अचो, पोइ इतां ई तव्हां पंहिंजो तवाफ़ शुरू कंदो। मसलन तौरु तव्हां 4 चकर ॾेई वियो, तव्हां 4 चकर ॾेई वियो, 5 चकर तव्हांजो हले पियो, उन दौरान तव्हांजो वुज़ू फासे थी वियो उमिरि जे दौरान, त हाणे तव्हां छा कंदव, तव्हां निकिरी वेंदव, वुज़ू करे ईंदव, हाणे तव्हां इहो पंहिंजो 5 चकर वरी मुंड खां शुरू कंदव। बाक़ी जेके पोयां 4 कंप्लीट थी विया न, उहे अलहमदुलिल्लाह तव्हांजा सेव आहिनि, उहे तव्हांजा सेव आहिनि। साईं ॻाल्हि थोरी घणी सम्झ में आई? चओ घणी सम्झ में आई साईं? तवाफ़ खां पोइ 2 रकातूं मक़ाम इब्राहिम जे साम्हूं पढ़णु खपनि या ॿिए कंहिं जॻह ते बि पढ़ी सघूं था। तवाफ़ कंप्लीट करण खां बाद में 2 रकातूं जेके पढ़णु खपनि उहे मक़ाम इब्राहिम जे आम्हूं साम्हूं जेकॾहिं पढ़ो त ठीकु आहे। जेकॾहिं हिते जॻह नथी मिले, छो त हाणे न मिलंदी, मजमू ज़्यादा आहे, जेकॾहिं हिते नथी मिले त पूरे हरम में कंहिं बि जॻह ते 2 रकातूं नफ़िल पढ़ी सघो था। छा उमिरि में सॼी बांह खोलणु ज़रूरी आहे या न? सिर्फ़ु तवाफ़ में, सिर्फ़ु तवाफ़ में। हाणे मां तव्हांखे थोरो कंडीशन करे ॾेखारियां साईं। साथी चवंदा बांह कीअं खोले साईं? हा साईं, लॻे थो अञा ताईं थोरनि साधन खे ख़बर पई आहे, पर घणनि खे न पई आहे। से साईं एराम जी चादर आहे, मां बि विसरी वियो छा भला? हा, हे एराम जी चादर आहे। नओं असां वेंदासीं न त हीअं एराम ॿधंदासीं। मूंखे बि त काफ़िनि सां ॾिठो हूंदो, मूंखे हीअं एराम पहिरियों स्टार्टिंग में पातल हुयो, पर हाणे जॾहिं असां तवाफ़ था कयूं न, तवाफ़, हाणे तवाफ़ में जीअं जो तव्हां लथव न, त हाणे चादर हीअं नाहे करणी साईं, हाणे तव्हांखे चादर कीअं करणी आहे, हाणे तव्हांखे चादर हीअं करणी आहे। हे सॼी बांह आहे न मुजीब रहमान जी? साईं हे बांह मुंहिंजी सॼी आहे खबी आहे? साईं तकड़ि में जवाबु ॾियो न, मूंखे ख़बर ई नथी पई। हे मां इन करे पुछा थो कयां ताकी तव्हांखे ख़बर पवे। हे बांह कहिड़ी आहे साईं? हे सॼी बांह तव्हां खोलींदो पंहिंजी, ओ हीअं कंदो, ओ हीअं। हाणे हे बांह मुंहिंजी खुलियल आहे, हे बांह ज़ार हूंदी आहे सॼी, छो त हे कमीज़ पातल आहे न, इन करे ख़बर नथी पवे। हाणे तवाफ़ तव्हां जंहिं टाइम कयो था न, तवाफ़ में हिन बांह जो ज़ार करणु ज़रूरी आहे, सिर्फ़ु तवाफ़ में। तवाफ़ खाना काबा जो तव्हां चकर लॻायो था न, 7 चकर, उन में तव्हां हे जेकी बांह खोलणु तव्हांजो ज़रूरी आहे। बाक़ी जेकॾहिं तवाफ़ तव्हां पूरो कयो न, पोइ हाणे भले वरी मथे करे छॾियो, हीअं हाणे बिल्कुलु मथे करे छॾियो। हाणे सफ़ा मरवा ते वञूं था न, हाणे सफ़ा मरवा ते जेकॾहिं अगरि कंहिं जूं बाहूं ॿई ढकियल आहिनि, कोई बि मसइलो न आहे। नमाज़ पढ़ो था ॿई जेको बाहूं ढकियल आहिनि, कोई बि मसइलो न आहे। सिर्फ़ु तवाफ़ जे दौरान तव्हां पंहिंजी सॼी बांह खे एराम खां ॿाहिरि कढंदव, इहो जेको आहे ज़रूरी अमल आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ो मसइलो रहियल आहे अञा। साईं सभु महिनत तव्हांजे लाइ था कयूं, हा सभु महिनत इन जे करे तव्हांजो उमिरो जेको आहे इनशाला बहितर थी वञे। ऐं हे इनशाला ॿुधायूं त अलाह कंदो असांजी मस्जिद खां काफ़ी हिन साल माण्हू निकिरंदा। हा जेकॾहिं जी बांह जो हुजनि यार, छा थींदो, केरु आहे, मर्द आहे या को औरत थोरी आहे भला। उमिरि में सफ़ा ऐं मरवा जा चकर कहिड़ी तरह अदा कजनि? सफ़ा खां शुरू कंदो ऐं मरवा ते ख़तमु कंदो 1 चकर। सफ़ा ऐं मरवा जो तव्हांखे स्पेस हीअं थो ॿुधायां, हे पासो सफ़ा जो आहे, मिसाल तौरु साईं हे पासो सफ़ा जो आहे, ईअं ई आहे उते बि, ऐं हे पासो मरवा जो आहे, ऐं हिन पासे खाना काबा आहे। हाणे हिते तव्हां जीअं जो पहुचंदव न, सफ़ा जी पहाड़ी ते हेठि, इते पहुची करे खाना काबा ॾे मुंहुं कंदो। तव्हां खाना काबा ॾे मुंहुं करे ऐं तव्हां हिते हाणे दुआ घुरंदो, दुआ घुरो अलाह खां, या रब्बिल आलमीन, हिते न घुरो उते घुरो, मां चवंदो दुआ घुरंदो, या अल्लाह असांखे नेक बना, मुतक़ी बना, मूंखे नेक, यानी जेकी दुआ अचे हिते दुआ घुरी करे। हाणे सफ़ा पहाड़ी हाणे तव्हां चकर शुरू कयो आहे साईं, हाणे बिस्मिल्लाह ज़िक्र कंदा अचो ओ हिते तव्हां मरवा ते पहुची वियो। हाणे सफ़ा खां निकितो मरवा ताईं 1 चकर, वरी हाणे मरवा खां वरी सफ़ा ते ईंदो, हे घणा थिया 2 चकर, वरी सफ़ा खां मरवा ताईं 3 चकर, वरी मरवा खां सफ़ा ताईं 4 चकर। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी न? याने हिकिड़ो सफ़ा खां निकिरी करे मरवा तां पहुचंदो त इहो हिकिड़ो चकर थिए थो।
इहो हीअं हिकु चकर नथो थिए त सफ़ा खां अची करे सफ़ा ते हिकिड़ो चकर, ईअं न, सफ़ा खां सफ़ा ताईं वरी 2 चकर थींदा। सफ़ा खां मरवा 1 चकर, मरवा खां सफ़ा 2 चकर, वरी सफ़ा खां मरवा 1 चकर, 3 चकर, वरी मरवा खां सफ़ा 3-4 चकर। पर मां बि थोरो अॻिते पोइ थी वियुमि। बहरहाल सफ़ा खां मरवा ताईं 1 चकर थिए थो साईं, ऐं मरवा खां सफ़ा ताईं हे 2 चकर। इहो जेको आहे सफ़ा मरवा जा चकर आहिनि। पर जेकॾहिं सफ़ा साथी सम्झ में नथो अचे न, पोइ इनशाला मूंखे उमिरि सां पाण सां गॾु वठी हलो त पोइ इनशाला सफ़ा ख़ानदानी क़िस्म जो तव्हांखे उमिरि कराईंदासीं। 2 नंबर ते इंडोनेशिया वारा ज़बरदस्त उमिरि कनि था। इंडोनेशिया वारा जेके आहिनि न, असां हितां ग़रीब सिंधी वञनि था, पोइ कंहिं तवाफ़ कंहिं कयो कंहिं न कयो, कंहिं सफ़ा मरवा ते भॻा, बसि ठोड़ कराए मोटींदासीं असां उमिरि कयो आहे। असांजा काफ़ी सिंधी उमिरि ठीकु न पिया कनि, उते मां ॾिठुमि काफ़ी ठीकु न पिया कनि। इंडोनेशिया वारा ज़बरदस्त उमिरि कनि पिया। इंडोनेशिया वारा हिकिड़ो उन्हनि जो वॾो आलिम हुयो, ऐं उन आलिम जे पोयां 100 माण्हू पोइ ते, जंहिंमें फीमेल ऐं मेल 100 माण्हू, ऐं 100 माण्हुनि जे गर्दन में नंढियूं नंढियूं पर्चियूं लॻल, जंहिंमें दुआ लिखियलु, तवाफ़ जी दुआ लॻल, सफ़ा मरवा जी दुआ लिखियलु। पोइ सफ़ा मरवा ते अचनि त उहा दुआ पढ़नि, तवाफ़ ते अचनि त उहा दुआ पढ़नि। यानी उन्हनि सां गॾु हिकिड़ो टोलो हुयो, टोले सां उमिरि हो कनि पिया, इंतिहा उन्हनि जो बहितर उमिरि थी वञे पियो। पर जेकॾहिं अगरि कंहिं बि साथी खे एतिरे सारे बयान खां बि ख़बर न पई, पोइ उहो मुजीब रहमान खे गॾु वठी हले, इनशाअल्लाह क़बूल। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।